लौंग फोटा ओ फोटा लौंग फोटा ओ फोटा लौंग फोटा थालीअ में आऊं खयो पई अचां लौंग फोटा थालीअ में आऊं खयो पई अचां घोट मुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां सुहिणल मुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां लौंग फोटा ओ फोटा लौंग फोटा ओ फोटा लौंग फोटा थालीअ में आऊं खयो पई अचां घोट मुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां सुहिणल मुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां मेवा मिश्री थालीअ में आऊं खयो पई अचां मेवा मिश्री मेवा मिश्री थालीअ में आऊं खयो पई अचां मेवा मिश्री थालीअ में आऊं खयो पई अचां घोट मुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां सुहिणल मुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां लौंग फोटा थालीअ में आऊं खयो पई अचां लौंग फोटा थालीअ में आऊं खयो पई अचां सुहिणल मुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां लाडल मुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां लौंग फोटा ओ फोटा लौंग फोटा ओ फोटा लौंग फोटा ओ फोटा लौंग फोटा ओ फोटा ज़बरदस्त परफॉर्मेंस इरफान समो साहब छा चवणु चाहींदो तव्हां हिन परफॉर्मेंस सिंध में तमामु अहिड़ियूं घटि आर्टिस्ट आहिनि जेके लाइव एतिरो सुरीलो ॻाइनि ऐं सिखियलु कयल फ़नकारूं कमाल जो बेसरो ॻाईंदियूं आहिनि ऐं हीअ बग़ैर कंहिं सिखिया जे तमामु लाज़वाल आइटम ॻायो अथई जी सब मुमताज़ निरोधा सॼो सोन जहिड़ो आइटम ॻायो आहे पर जेका आख़िर में जेका जिथे हिन आइटम ख़तमु कयो न मां उन आख़िरी लाइन ते आख़िरी लाइन एॾी ख़ूबसूरत जिथे उन छॾियो आहे कमाल जो उन जाइ ते छॾियो आहे एॾी नखरे नाज़ सां हिन सेरे खे निभायो आहे अब्दुल गफ़ार तबस्सुम साहब छा चवणु चाहींदो मां चवंदुसि वाक़ई लौंग फोटा थालीअ में आया बि ऐं सॼो ई जेको आहे सेट वासिजी वियो सेट सां गॾु वेठल बि वासिजी विया सुरनि जी ख़ुशबू सां मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे जी बसदीबा निरोधा अॼु मूंखे यकीन न पियो अचे त तव्हां एॾी सुठी परफॉर्मेंस ॾिनी आहे पहिरीं जा जेके तव्हां ॿ परफॉर्मेंस मूं ॾिठा हुया ऐं ॿुधा हुया उनखां ॾाढो शानदार परफॉर्मेंस तव्हां ॾिनो आहे ऐं एॾी मशहूरु लोक धुनी आहे असांजी ॿुधण सां ई असांखे हिकिड़ी अजीब फील असां में अची वई आहे असांखे हिकिड़ी ख़ुशी महसूसु थी आहे तमामु सुठो तमामु प्यारो ऐं इंसाफ़ पूरो कयो आहे तव्हां मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जो मां तव्हांजी तारीफ़ कयां तमामु सुठो बहितरीनु मुंहिंजी तरफ़ां बि तव्हांखे जी सुर